अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में ठाहियूं था मज़ेदार पंजाबी स्टाइल आलू मटर पुलाव जी रेसिपी। पंजाबी स्टाइल आलू मटर पुलाव ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खणी आहे हिकु अदद पतीलो ऐं विझंदासीं तेल तक़रीबन 1 कप। कटियल बसर विझूं था तक़रीबन 2 कप्स ऐं हाणे बसरनि खे फ्राई था कयूं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, असां बसरनि खे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ मीडियम फ्लेम ते फ्राई करे छॾियो आहे। हाणे विझूं था ज़ीरो 1 टीस्पून, तेज़पत्ता आहिनि 3 अदद, लौंग विझंदासीं तक़रीबन 6 खां 8 अदद, साबित कारा मिर्च आहिनि 10 खां 12 अदद ऐं हाणे सभिनी शयुनि खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। हाणे विझूं था अदरक ऐं थूम जो पेस्ट 2 टेबल स्पून, चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 1 खां 2 मिनट्स जे लाइ असां विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे विझूं था कटियल आलू 1/2 किलो, मटर विझूं था 200 ग्राम्स, साबित सावा मिर्च विझूं था 8 खां 10 अदद ऐं कटियल टमाटा विझूं था 1.5 कप जे क़रीब। लूणु विधो आहे 2 टीस्पून, तव्हां चाहे त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। गरम मसाले जो पाउडर आहे 1 टीस्पून, हैड विधी आहे 1/2 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, ज़ीरे जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, चिकन पाउडर विधो आहे 1 टीस्पून ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। सभिनि मसालनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचाईंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां आलूनि खे तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाए छॾियो आहे। हाणे विझूं था पाणी 1/2 कप, चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं पचाईंदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। पंजनि मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे असां ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे तक़रीबन 12 खां 15 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। आलूनि खे 12 खां 15 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाए छॾियो आहे। हाणे विझूं था कटियल सावा धाणा 1/2 कप, कटियल गजर आहे 1/2 कप, चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं हाणे विझूं था कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून ऐं लूणु विझूं था 1 टीस्पून, तव्हां घटि या वधि विझी सघो था। चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे ऐं 1/4 कप जे बराबरि कटियल टमाटा बि विझूं था, चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे विझूं था चांवर 1 किलो जेके असां पहिरियां खां पिसाए रखी छॾिया हुया। चांवरनि खे चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं थोरो सो मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था पाणी तक़रीबन 5 कप्स। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं सिरको विझूं था 1 टेबल स्पून, सिरको विझी मिक्स कयो आहे। हाणे पचण ॾींदासीं चांवरनि खे जेसि ताईं चांवरनि जो पाणी ख़ुश्क थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त चांवरनि जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे। हाणे असां चांवरनि खे ढकु ॾींदासीं ऐं दम ते रखंदासीं तक़रीबन 15 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते। तक़रीबन 15 मिनट्स ताईं चांवरनि खे हल्की बाहि ते दम ॾियण खां पोइ असांजी मज़ेदार पंजाबी स्टाइल आलू मटर पुलाव बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।